कराची में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त इस्लामाबाद पुलिस ज़मान पार्क लाहौर में अदालती नोटिस पीटीआई क़यादत हवाले करण बाद वापस रवानी। ज़मान पार्क ॿाहिरियां पुलिस एहलकार ऐं पीटीआई कारकुननि विच में मुंहमारी थी वई है। निजी सिक्योरिटी गार्ड्स भी पुलिस के इमरान खान जे घर वञण न ॾिनो है। इस्लामाबाद पुलिस चयो त इमरान खान गिरफ्तारी खां लिवाए रहियो है। एएसपी सिटी कमरे में वियो पर इमरान खान मौजूद न हो। इस्लामाबाद जी अदालत तोशाखाना केस में इमरान खान जा गिरफ्तारी वारंट जारी कया हुआ। अदालत इमरान खान के गिरफ्तार करे 7 मार्च ते पेश करण जो हुक्म ॾिनो हो। अस्सलाम वालेकुम जी, मैं ताजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करा रहियो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।